दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां नज़ीर शर। उमेद आहे त तव्हां सभु ख़ुशि हूंदा ऐं असांजी हिन वीडियोस मां तव्हांखे मालूमात मिलंदी हूंदी। उमेद आहे त जेको हीउ अॼोको वीडियो आहे हिन मां बि तव्हांखे मालूमात मिलंदी। इन करे असांजी वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजा हो ऐं वीडियो पसंदि अचे त उनखे लाइक शेयर ज़रूरु कजा हो ऐं पंहिंजी हिकिड़ी सुठी कमेंट बि ॾिजा हो। अॼु जो जेको मौज़ू आहे उहो आहे AI यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस। ज़बरदस्त इनकलाब आंदो आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंटरनेट ते। उन जे करे काफ़ी अहिड़ा जेके इंटरनेट ते वेबसाइटूं हुयूं जेके असांखे वीडियोज़ फ्रीअ में या पैसनि में प्रोवाइड कंदियूं हुयूं, तस्वीरूं फ्रीअ में या पैसनि में प्रोवाइड कंदियूं हुयूं, उन्हनि जे लाइ ई काफ़ी घणो धकु आहे। उन्हनि वेबसाइटुनि खे नुक़सानु आहे छो जो असां हिकिड़ी क्लिक में प्रॉम्प्ट लिखूं था, उहा शइ असांजे साम्हूं अची वञे थी ऐं असां उहा फेसबुक ते उन मौज़ूअ बतौर मौज़ू रखूं था या अहिड़ियूं शयूं हासिलु करे असां हिकिड़ो वीडियो ठाहियूं था या पोइट्री स्टेटस ठाहियूं था ऐं उन में उहो असांखे आवाज़ ऐं शाइरी हर शइ पंहिंजी वीडियो सभु कुझु पंहिंजी प्रोवाइड करे थी। असांखे सिर्फ़ु प्रॉम्प्ट लिखणी आहे, इहा ई महिनत करणी आहे, रिसर्च करणी आहे, ॿियो को अहिड़ो ख़ासि कंहिं तरफ़ वञिणो कोन थो पए। मुस्तक़बिल में चयो वञे जेके सिनेमाउनि ते फिल्मूं हलनि पियूं उन्हनि जा अदाकार बि रियल न पर आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए पैदा कयल सॼा अदाकार हूंदा ऐं वीडियोज़ हूंदा। हिन महिल जेको सॉफ्टवेयर जंहिंजी मार्केट में ॻाल्हि हले पई, ओपन AI तरफ़ां जेको सोरा लॉन्च कयो वियो आहे, जेको फ़िलहालु पब्लिकली लॉन्च न थियो आहे, उन में त वीडियो ज़बरदस्त अहिड़ा वीडियोज़ पिया अचनि जो मुकमिल तौर ते तव्हांखे रियल लॻंदा ऐं बाक़ी जेके ॿियूं आहिनि AI जूं खोड़ सारियूं एप्लीकेशनूं आहिनि, वेबसाइटूं आहिनि, उनमें में तव्हांखे क्लियरिटी नज़र न पई अचे, पर हिन में तव्हांखे मुकमिल क्लियरिटी नज़र ईंदी। उन वीडियो खे मां हिन वीडियो में शामिलु कंदुमि, तव्हां ॾिसजा। AI जी जेका हीअ कमाल अपडेट आहे इहा ॾिसो ऐं कमेंट में पंहिंजो इज़हार ज़रूरु कजो छो जो हे सिस्टम ज़बरदस्त सिस्टम आहे ऐं हीअ फ़ाइदेमंद बि आहे ऐं नुक़सानकार बि आहे। फ़ाइदेमंद इहो आहे त असां जहिड़ा कॉन्टेंट क्रिएटर जिन खे मवाद न बि मिली सघंदो आहे या नथा वञी सघूं काॾे अहिड़ी जॻहियुनि ते, त उन्हनि जे लाइ असां ब्लॉगिंग जे लाइ या मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि उन्हनि जे लाइ असां वीडियोज़ हितां हासिलु करे सघूं था। जेको असां लिखंदासीं उहो ई असांखे मिलंदो बिल्कुलु रियलिटीअ में। पर ॿियो मसइलो इहो बि आहे त अॻिते हली हिन खे कंहिं ग़लति तरीक़े लाइ इस्तेमालु बि करे सघिजे थो, जंहिंखे क्लोन वीडियो सॾिबो, कंहिंजी बि शिकिल सां क्लोन करे उनजो वीडियो ठाहे पोइ उहो वीडियो कहिड़े बि क़िस्म जो हुजे उहो त अॻिले जी मर्ज़ी आहे त छा एडिट कंदो, छा अपडेट कंदो, कंहिंखे नुक़सानु पहुचाइण लाइ या कंहिंखे कुझु हेठि किराइण लाइ या कुझु बि या उनजी शख़्सियत खे ख़तमु करण जे लाइ इस्तेमालु करे सघिजे थो। बहरहाल AI जेको आहे मार्केट में धूम मचाए छॾी आहे इंटरनेट जी मार्केट में ऐं हाणे तव्हां उहे वीडियो ॾिसजाओ, मां पेश कंदुमि तव्हांजे साम्हूं जेके तव्हांखे सफ़ा रियल लॻंदियूं, जेके डेमो वीडियो फ़िलहालु ओपन AI सोरा जे तरफ़ां ठाहियूं वयूं आहिनि। दोस्तों हे वीडियोज़ जेके तव्हांखे नज़र अचनि पियूं या अॻिते जेके तव्हांखे नज़र ईंदियूं इहे रियल में न हूंदियूं, पर इहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस वसीले एडिट कयूं वयूं आहिनि प्रॉम्प्ट वसीले। मतिलबु जेतिरो जेको इंटेलिजेंट हूंदो ओतिरी उन हिसाब सां प्रॉम्प्ट ठाहे उन हिसाब सां वीडियो खे ख़ूबसूरत ऐं मज़ेदार ऐं ज़बरदस्त बणाए सघे थो, ओतिरो एनिमेटेड करे सघे थो। हीअ सोरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस सॉफ्टवेयर उन जी मदद सां ई डेमो वीडियो ठाहिया विया आहिनि। फ़िलहालु उनखे लॉन्च न कयो वियो आहे। लॻंदो ईअं तव्हांखे ॼण रियल आहिनि, पर असल में इहे रियल न फेक वीडियोज़ आहिनि, हिननि जो को वजूद न आहे। हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस वसीले वीडियोज़ ठाहिया विया आहिनि। अॼुकल्ह